अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। भारो ऐं भेनरो, तव्हांजो ख़ुशि आमदीद आहे क़ुरान यूनिवर्स ते, जिसे असां क़ुरान जी आयतनि खे पढ़ी ऐं उनजो तर्जुमो करूं पिया। अॼुकल्ह जे हिन तेज़ रफ़्तार दौर में कंहिं वटि बि टाइम कोन्हे कि हू क़ुरान ते जेको आहे कुझु पंहिंजो टाइम हणे, कुझु ज़िंदगी जो को साल ॿ साल हिन ते हणे ऐं इनखे सम्झण जी कोशिशि करे। पर जेके माण्हू पंहिंजे दीन खे सम्झनि था कि इहो ज़रूरी शइ आहे, आख़िरत में असांखे अलाह खे पंहिंजो आहे जवाबु ॾियणो आहे हर शइ लाइ, उहे माण्हू उन्हनि खे अगरि इहा ईमान उन्हनि जे अंदरि आहे, पाण खे जेको आहे सचो मुस्लमान चवनि था, त उहे कंहिं न कंहिं तरीक़े सां टाइम कढे करे ऐं क़ुरान खे सम्झण जी कोशिशि कंदा आहिनि। अहिड़नि ई माण्हुनि जे लाइ असां हिन प्रोग्राम खे शुरू कयो आहे कि उहे वेहनि, क़ुरान जी आयतनि खे गॾु पंहिंजो क़ुरान जो मुसहफ़ गॾु खणी वेहनि ऐं जेको आहे आयत बाय आयत हिकिड़ी आयत करे असां हिनखे सम्झण जी कोशिशि करूं। असां सूरे बक़रा जी जेको आहे जो मुतालो करे रहिया आहियूं ऐं क़ुरान में असां सूरे बक़रा में घणियूं शयूं पढ़ियूंसीं, पंहिंजो घणियूं ॻाल्हियूं आयूं, बनी इसराइल जूं घणियूं ॻाल्हियूं आयूं। इहे जेके मूसा अलैहिस्सलाम जी क़ौम, मूसा अलैहिस्सलाम जी क़ौम जेका आहे उहा मुसलमान क़ौम सां इलाही उनजो रिज़ेम्बलेंस आहे, इलाही मिलंदड़ जुलंदड़ आहे। त हुननि वटि बि नबी आयो, हुननि वटि किताब आई, हिकु अलाह में हुननि जो जेको आहे तौहीद में हुननि जो बिलीव हो। त इहे क़ौमूं आयूं, पर पोइ इहे भटकी वेंदियूं हुयूं, इहे गुरूर में पइजी वेंदियूं हुयूं, तकबर में पइजी वेंदियूं हुयूं ऐं पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पैगाम खे हुननि जेको आहे झुठलायो। उन खां पोइ मूसा अलैहिस्सलाम खां पोइ घणनि ई नबियनि खे हुननि झुठलायो। त हाणे अलाह साईं मुसलमाननि खे सबक़ जेके सेखारे पियो, उहे बनी इसराइल जे क़ौम मां मिसालूं ॾेई करे सम्झाए पियो। हिननि इहे कमु कया, तव्हां हिननि सां बचिजो। पर अॼु अगरि असां थोरो इन जो मुतालो करूं त असांखे ख़बर पए थी कि वाक़ई असां में बनी इसराइल जूं काफ़ी जेके बुरायूं ऐं ख़राबियूं हुयूं उहे अची वियूं आहिनि मुसलमाननि में। मुसलमान ज़बान सां चए थो कि आउं मुसलमान आहियां, पर इस्लाम खे न त सिखण जी का कोशिशि कजे थी, न सम्झण जी, न निमाज़ जी पाबंदी आहे, न क़ुरान जी सम्झण जी का कोशिशि आहे। अलाह साईं जे जेके अहकामात आहिनि उन्हनि जी बि जेको आहे लापरवाही आहे, हलाल हराम जो जेको आहे ख़्यालु एतिरो कोन पियो रखियो वञे। त इहे ॻाल्हियूं जॾहिं माण्हू ॾिसे थो त ईअं लॻे थो कि असां बि उन ई रस्ते ते हली पिया आहियूं जे रस्ते ते बनी इसराइल हली करे अलाह साईं खे नाराज़ कयो। अलाह साईं असांखे महफ़ूज़ करे, असां पंहिंजा जेको आहे क़दम जेको आहे वरी अलाह साईं जी तरफ़ मोड़े छॾूं, पंहिंजो रुख़ जेको आहे अलाह साईं जी तरफ़ मोड़े छॾूं। इन ई कोशिशि में असां इन ई मदद करण जे लाइ असां हीउ क़ुरान जो जेको आहे तर्जुमो, हाणे क़ुरान जो तर्जुमो नंढो कोन्हे को, शॉर्ट कोन्हे, आसान बि कोन्हे को, ऐं कॾहिं कॾहिं थोरो सो इंसान खे उनमें पंहिंजी कुवत हणणी पवंदी आहे कि आउं ॿुधां, सब्र सां सॼी ॻाल्हि ॿुधां, सॼी ॻाल्हि सम्झण जी कोशिशि करां। आसान कोन्हे, पर नामुमकिन बि कोन्हे। त अगरि तव्हां वाक़ई अलाह साईं सां सचा आहियो त क़ुरान खे सम्झण ऐं जेको आहे तव्हांजे लाइ इलाही ज़रूरी आहे। त इन हिकिड़ी कोशिशि में असां हीउ कमु करूं पिया। हेसि ताईं असां 228 आयतूं पढ़ी चुका आहियूं सूरे बक़रा जूं। सूरे बक़रा जूं जेके आहिनि कुल आयतूं आहिनि 286 ऐं जा रुकू आहिनि 40। असां 28 रुकू करे चुका आहियूं। अॼु असां 29 रुकू पढ़ंदासीं। अचो ॾिसूं था आयत जेका आहे 229 में अलाह साईं छा थो चए। तलाक जे बारे में डिस्कशन हले पई कि तलाक कीअं थींदी आहे, कहिड़े सुहिणे तरीक़े सां थींदी आहे, महर जा मामला के ऐं पंहिंजो तलाक में जॾहिं अलहदगी थिए पई त उन में पैसे जी ॾे वठि, माई जी ज़िम्मेदारी, मर्द जी ज़िम्मेदारी, इन बारे में ॻाल्हियूं हलनि पियूं। ॾिसूं था अलाह साईं असांखे छा सम्झाइण ऐं सेखारण जी कोशिशि करे पियो। الطلاق مرتان فإمساك بمعروف أو تسريح بإحسان ولا يحل لكم أن تأخذوا مما آتيتموهن شيئا إلا أن يخافا ألا يقيما حدود الله فإن خفتم ألا يقيما حدود الله فلا جناح عليهما فيما افتدت به
تلك حدود الله فلا تعتدوها ومن يتعد حدود الله فأولئك هم الظالمون. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. अल-तलाक़ु मर्रतानी फ़इम्साकु बिमारूफ़िन व तसरीही बि एहसान. अल्लाह चए थो ॾिसो तलाक ॿ दफ़ा जी जॾहिं थी वई, या त हाणे तव्हां हुन जेका तव्हांजी ज़ाल आहे हुन सां मामलनि खे ठीकु करे जेको आहे सुहिणे नमूने सां तव्हां हुनखे रखी वठो, या सुहिणे नमूने सां बिमारूफ़ या ओ तसरीही बि एहसान, या हुन सां बि बहितर तरीक़े सां अगरि छॾण जो फ़ैसिलो थी वियो आहे त उनमें झगड़े फसाद जी ज़रूरत कोन्हे का, हुनमें हिक ॿिए ते इल्ज़ामबाज़ी जी ज़रूरत कोन्हे का, सॼी ॻाल्हि साफ़ सुथरे नमूने सुहिणे नमूने सां करे छॾे. वला यहिल्लु लकुम अन ताख़ुज़ू मिम्मा आतैतुमूहुन्ना शैअन इल्ला अन यख़ाफ़ा अला युक़ीमा हुदूदल्लाहि फ़इन ख़िफ़्तुम अला युक़ीमा हुदूदल्लाहि फ़ला जुनाहा अलैहिमा फ़ीमा अफ़्तत बिही. अल्लाह साईं चए थो कि ॾिसो इहो तव्हां ते हलाल कोन्हे कि तव्हां हुन सां उहे शयूं वठो जेके तव्हां हुनखे तोहफ़े जे तौर ते ॾिनियूं. 2 साल जी शादी हुई, 3 साल जी हुई, या 10 साल जी हुई, या 20 साल जी हुई, जेतिरनि साल हाणे तव्हां उन में पंहिंजी ज़ाल खे गिफ्ट ॾिना, के ज्वेलरी ॾिनी, का सोने जी सामान ॾिनो. हाणे इहो कोन्हे कि तलाक जे वक़्तु जेको आहे तव्हां वठो. अल्लाह साईं चयो इहो हलाल कोन्हे, इहो तव्हां ते हलाल कोन्हे. तव्हां जेके शयूं हुनखे ॾिनियूं उहे हुनजियूं आहिनि. ऐं या तव्हांखे हिन ॻाल्हि जो ख़ौफ़ हुजे, इल्ला हिकिड़ो हिन में जेको आहे एक्सेप्शन ॾिनो वियो आहे, हिकिड़ी ॻाल्हि विच में कढी वई आहे, या ख़ाफ़ु अला युक़ीमो हुदूद अल्लाह. अगरि तव्हांखे इहो आहे कि तव्हां अल्लाह साईं जा हुदूद पूरा कोन रखी सघंदा, अल्लाह साईं जेके तव्हांखे हदूं ॿुधायूं आहिनि ज़ाल मुड़ुस जे तलाक जे मामलनि जे बारे में, अगरि तव्हांखे लॻे थो कि उहे कोन थी वेंदियूं त पोइ फ़इन ख़िफ़्तुम अला युक़ीमो हुदूद अल्लाह फ़ला जुनाहा अलैहिमा फ़ीमा अफ़्तत बिही. त अगरि माई तलाक वठे पई, हुनखे जेके चइबो आहे खुल वठे पई, त पोइ हुन माई जी मर्ज़ी आहे कि हू छा पंहिंजी शयुनि मां ॾेई करे मुड़ुस खे जेको आहे चए थी कि बाबा हाणे असांजो जेको आहे मामिलो खुला जो थियणु घुरिजे. खुला में ज़ाल खे इहो प्रूफ करणो पवंदो आहे कि हिन मुड़ुस सां आउं हाणे कोन थी रही सघां, हिन मूंखे इलाही तंग कयो आहे, या इलाही मूंखे जेको आहे ॾुखियायूं ॾिनियूं आहिनि, हिन सां रहणु मुंहिंजे लाइ मुमकिन कोन्हे, मुंहिंजे दिलि में हिन जे लाइ का गुंजाइश कोन रही आहे. त इहो जॾहिं हू प्रूफ करे छॾंदी आहे त पोइ जज या काज़ी या जहिड़ी बि सोसाइटी आहे उहो इहो फ़ैसिलो कंदो आहे कि हुनखे खुला जी इजाज़त आहे. खुला में जेको आहे कुझु माई जेको आहे उहो ॾंड भरे निकिरी सघंदी, पर ॾंड जेको आहे महर सां वधीक कोन हूंदो, ॾंड जेको आहे महर खां वधीक कोन हूंदो. पोइ उन मां हू कुझु शयूं ॾेई करे अगरि पंहिंजो जेको आहे खुला वठणु थी चाहे त अल्लाह चयो इन में का हिन ॻाल्हि में का बुराई कोन्हे का, इन में को गुनाह कोन्हे, को जुनाहा अलैहिमा, त उन ते को जेको आहे इन जी ॻाल्हि जो इल्ज़ाम कोन्हे. तिल्का हुदूद अल्लाह. अल्लाह चए थो इहे आहिनि जेके मूं तव्हांखे हदूं ॿुधायूं आहिनि हिननि मामले फला तातदू हुआ. त अल्लाह चए थो हिननि हदनि खे जेको आहे टिपण जी कोशिशि न कजो, हिननि हदनि खे जेको आहे हिननि सां ॿाहिरि न वञिजो. वमन यतअद हुदूद अल्लाह. अल्लाह साईं चए थो जेको बि अल्लाह साईं जी जेके हदूं ॿुधायल आहिनि कि ॾिसो विढ़जो न, सुहिणे नमूने सां सभु मामले खे ख़तमु कजो, जेके ॾे वठि जेका आहे सॼी सेखारे छॾी आहे असांखे अल्लाह साईं. त अल्लाह साईं चए थो जेको इन्हनि हुदूद खे क्रॉस कंदो, ज़ोरी कंदो, ज़बरदस्ती कंदो, ॾाढाई कंदो, ऐं जेको आहे कावड़ ऐं जेको आहे माण्हू हिक ॿिए खे जेको आहे ज़ख़्मी करण ते लही ईंदा आहिनि, नुक़सानु पुॼाइण ते लही ईंदा आहिनि, हिक ॿिए खे ख़्वार करण ते लही ईंदा आहिनि, हिक ॿिए खे बदनाम करण ते लही ईंदा आहिनि. त अल्लाह साईं चए थो इहे शयूं जेके न करो. अगरि फ़उलाइका अगरि तव्हां इहो कयो त पोइ थी वेंदा हुमुज़ ज़ालिमून, तव्हां थी वेंदा ज़ुल्म करण वारे माण्हुनि मां. त अल्लाह साईं जेके हदूं ॿुधायूं आहिनि मुसलमान ते इहो फ़र्ज़ु आहे कि उन्हनि हुदूदनि जो जेको आहे ख़्यालु रखें. فإن طلقها فلا تحل له من بعد حتى تنكح زوجا غيره فإن طلقها فلا جناح عليهما أن يتراجعا إن ظنا أن يقيما حدود الله وتلك حدود الله يبينها لقوم يعلمون. हाणे पढ़ूं था आयत नंबर 230. फ़इन तलक़हा फ़ला तहिल्लु
लहू मिन बाद हत्ता तनकिहा ज़ौजन गैरहू फ़इन तलक़हा फ़ला जुनाह अलैहिमा अन यतरजाआ इन ज़ना अन यकीमा हुदूदल्लाह व तिलका हुदूदल्लाह युबय्यिनुहा लिक़ौमी यालमून। अल्लाह साईं चए थो ॾिसो अगरि तव्हां जेको आहे उनखे तलाक 3 दफ़ा ॾेई छॾी, 3 तलाक ॾेई छॾी, हाणे हू तव्हांजे लाइ हलाल कोन रही, तव्हांजी ज़ाल तव्हांजे लाइ हलाल कोन रही। ईअं न की तव्हां चओ मूंसां ग़लती थी वई जेको आहे वापसि न, 3 तलाकूं थी वयूं त हाणे हू तव्हां ते हलाल कोन्हे जेसि ताईं हू हत्ता तनकिहो ज़ौजन गैरहू के ॿिए माण्हू सां हुनजी शादी न थी वञे ऐं पोइ हुन शादी में केरु जेको आहे या गुज़ारे वञे या अॻियां हली का ख़राबी। पर इहा शइ तव्हां प्लैनिंग करे करे कोन कंदा। असां ॿुधियो आहे कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे की माण्हुनि जी 3 तलाकूं थींदा आहिनि, पोइ पंहिंजी ज़ाल खे अची माफ़ी तलाफ़ी करे ऐं चवंदा आहिनि की तूं हिन फलाणे असां माइट वठी था अचूं, हिकिड़ो कूड़ो मुड़ुसु करे तूं हुन सां निकाह कर ऐं पोइ हुनखे तलाक ॾे ऐं पोइ पाण शादी करे। इहो जेको आहे बिल्कुलु ई ग़लति प्रैक्टिस आहे। इन जो को इस्लाम में जेको आहे गुंजाइश मौजूदु कोन्हे। सही तरीक़े से शादी करणी आहे, सही उन्हनि जी शादी थी ऐं उन खां पोइ कुझु टुटे थो त पोइ जेका आहे ॿी ॻाल्हि आहे। यतराजा त अल्लाह साईं चए थो जेको आहे हू नए माण्हू सां शादी कंदी ऐं जेको आहे उन खां पोइ जेको आहे उहो मुड़ुसु हुनखे जेको आहे छॾे थो, हुनखे माण्हू छॾे थो त पोइ तव्हां ते को बुराई कोन्हे की हू ज़ाल चए की आउं जेको पुराणो मुंहिंजो मुड़ुसु हो आउं सां वञी शादी थी करां, या मुड़ुसु चवे उन ज़ाल खे चवे की अची मूंसां शादी कर, त इहो करे था सघनि त जेको आहे हू हिक ॿिए सां वरी मिली सघनि था। अलाह वरी चए थो युकीमा हुदूद अल्लाह, अल्लाह साईं जी हुदूद जेके आहिनि हदूं आहिनि उन्हनि ते क़ाइमु रहो। उन जेको आहे इहे अल्लाह साईं ॿुधायूं आहिनि, इन्हनि ते जेको आहे तव्हां जेको आहे रहो। ऐं अल्लाह अॻियां चए थो वतिल का हुदूद अल्लाह, वरी उहा ॻाल्हि जेका पहिरीं आयत में ॿुधाए वतिल का हुदूद अल्लाह युबय्यिनुहा, अल्लाह साईं चयो इहे मुंहिंजी हुदूं आहिनि ऐं आउं तव्हांजे लाइ साफ़ करे ॿुधायां पियो। युबय्यिनुहा माना बिल्कुलु साफ़ करे छॾी, ज़ाहिर करे छॾी। इहा ॻाल्हि हाणे हिन में का शक जी गुंजाइश कोन्हे, तव्हांखे को वॾो मौलवी आलम न खपे हिन ॻाल्हि खे सम्झण लाइ। हीअ बिल्कुलु साफ़ साफ़ सम्झनि लिक़ौमी यालमून, उन्हनि जे लाइ जेके अल्लाह इल्मु रखनि था। छाजो इल्मु रखनि था? अल्लाह जे मामलनि जो, क़ुरान जी शरीयत जो, हदीस जो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जेके असांखे जेके सबक़ सेखारियल उन्हनि जो। इहे जेके इल्मु रखण वारा माण्हू आहिनि उहे माण्हुनि खे ग़लति रस्ता न ॿुधाइनि की वञी कुड़ी बची शादी कर, वरी जेको आहे छॾ ऐं तो पोइ आउं हिन सां वरी सां पंहिंजी ज़ाल सां शादी करे वठां। इन जो अल्लाह साईं का गुंजाइश कोन्हे रखियल। وإذا طلقتم النساء فبلغن أجلهن فأمسكوهن بمعروف أو سرحوهن بمعروف ولا تمسكوهن ضرارا لتعتدوا ومن يفعل ذلك فقد ظلم نفسه ولا تتخذوا آيات الله هزوا واذكروا نعمة الله عليكم وما أنزل عليكم من الكتاب والحكمة يعظكم به واتقوا الله واعلموا أن الله بكل شيء عليم. हाणे ॾिसो था आयत नंबर 131 में अल्लाह छा थो चए? अल्लाह चए थो वइज़ा तलक़्तुमुन निसा फबल्लग़ना अजलहुन्न फमसिकुहुन्न बिमारूफिन औ सारिहुहुन्न बिमारूफिन वला तुमसिकुहुन्न दिरारन लितअतदु। ॾिसो अल्लाह छा थो चए? अल्लाह चए थो जॾहिं तव्हांजी तलाक थी वई आहे माई सां त ऐं हुन पंहिंजी जेको आहे उहो तलाक जो पीरियड जेको थींदो आहे महीने जो उहो पूरो करे वरितो आहे त हाणे तव्हां या त हुनखे फमसिकुहुन्न बिमारूफ, वरी साॻी ॻाल्हि रिपीट बि कजे ऐं 3 तलाकूं पूरियूं कोन थियूं आहिनि। 3 तलाकनि सां पहिरीं तव्हां वटि हीअ सभु जेको आहे इहे सभु रस्ता मौजूदु आहिनि। पर हाणे अल्लाह चए थो की या त हुनखे रखो सुहिणे नमूने सां वसारिहुहुन्न बिमारूफ या छॾे ॾियो हुनखे सुहिणे नमूने सां। हाणे हिकिड़ी इलाही ज़रूरी अल्लाह साईं शइ चए थो वला तमसिकुहुन्न दिरारन लितअतदु।
अल्लाह चए थो कि हुननि खे तव्हां इन करे न रोको शादी में, इन करे शादी में न फासाए रखो कि तव्हां हुननि खे जेको आहे को तकलीफ़ पुॼाए सको, को ज़र पुॼाए सको, का हुननि जे लाइ मुसीबत करे सको। इलाही माण्हू ईअं कावड़ में छा कंदा आहिनि, ज़ाल खे ईअं लारा रपा ॾेई की न न न न आउं सुठो हलंदसि, पर हुननि जी नियत इहा हूंदी आहे कि माई ते जेको आहे ज़ुल्म कजे, कंहिं क़िस्म जो हुनखे शादी जे अंदरि रखी। त अलाह साईं हिन शइ खे मना कयो आहे, ऐं जेका शइ अलाह साईं मना कई आहे उहा मुसलमाननि जे लाइ हराम आहे। अलाह साईं चयो कि जेको मिरू जो गोश्त न खाओ त असां लाइ हराम थी वियो न, चई शराब न पियो त हराम थी वई। त हिन तरीक़े सां ही बि जॾहिं अलाह मना कयो त हीअ हराम थी वई। जेका शइ अलाह मना करे थो त उहो न मना थी वियो। वला मना कयो, वला तमसिको, न ईअं न कि तव्हां हुनखे इन करे रखो, इन करे न रखो कि तव्हां हुनखे को नुक़सानु लीतातदू, त पोइ इहो थी वेंदो कि तव्हां हदनि सां निकिरी विया। लीतातदू जो माना एतदा कयो, तव्हां जेको आहे अलाह साईं जंहिंखे जेका ॻाल्हि ॿुधाई तव्हां हुन सां अॻियां निकिरी। वमन यफ़अल ज़ालिक फ़क़द ज़लम नफ़्सहू, अलाह चए थो जेको ईअं कंदो त हुन पंहिंजी नफ़्स ते जेको आहे ज़ुल्म कयो। वला तत्तख़िज़ू आयातिल्लाहि हुज़वा, अलाह चए थो अलाह साईं जी जेके ॿुधायल आयतूं आहिनि हिननि खे मश्करी करे न सम्झो। इहे सीरियस ॻाल्हियूं आहिनि जेके अलाह साईं तव्हांखे सम्झाए पियो ऐं ॾेखारे पियो, त हिननि खे मज़ाक न बणाए छॾियो कि 3 तलाक़ूं थी वियूं, वरी जेको आहे ज़ाल सां गॾु रहणु शुरू, या हुनखे रुजू करे वरितईं पाण वटि, या का तकलीफ़ पुॼाइण जे लाइ न उहो के ॿिए सां शादी करे सघे। इहे तव्हां मश्करियूं न करो अलाह साईं जी। वज़्कुरू नेमतल्लाहि अलैकुम, ऐं यादि करो जेके नेमतूं अलाह साईं तव्हां ते कयूं। वमा अंज़ला अलैकुम मिनल किताब, ऐं ॾिसो अलाह साईं जेको आहे तव्हां ते जेको आहे किताब मोकिली आहे, अलैकुम मिनल किताब वल हिकमा, हुनमें जेको आहे किताब जे अंदरि हिकमत आहे। तव्हां याज़ुकुम बिही, ताकी तव्हां हिन मां सुठा जेको आहे सबक़ खणी सघो, सुठो वाज़ खणी सघो, इन्हनि सबक़नि मां जेको आहे तव्हां सिखी सघो। वत्तक़ुल्लाह, ऐं अलाह चए थो अलाह साईं जो डपु पंहिंजे दिलि में रखो, अलाह साईं जो तक़वा पंहिंजे दिलि में रखो। वालमू, ऐं ॼाणे वठो, सम्झी वठो, अन्नल्लाह बिकुल्लि शैइन अलीम, बिल्कुलु अलाह साईं खे हर शइ जो तव्हांजो इल्मु आहे, तव्हांजी नियतनि जी बि ख़बर आहे, तव्हां फेर फार कंदा उन जी बि ख़बर आहे, अलाह साईं खे हर शइ जी ख़बर आहे। त अलाह साईं चए थो कि जेको आहे जेके ऑर्डर्स आउं ॾियां पियो इन्हनि खे जेको आहे सीरियस करे सम्झो, ऐं इन्हनि खे क़ुर जी आयतनि खे या ॿुधायल ॻाल्हियुनि खे तव्हां जेको आहे मश्करी न सम्झो, इन्हनि जा पाबंद थियो। ऐं तव्हांखे आउं ॿुधाए थो छॾां मूंखे हर शइ जो इल्मु आहे, आख़िरत में जेको आहे शिकायतूं ऐं शिकवा न कजो। अगरि तव्हां हिनखे मश्करी मज़ाक करे खयो त आख़िरत में तव्हांखे अगरि जेको आहे उनजो जज़ा किनी मिले, त जीअं दोज़ख वारी ॻाल्हि पई थिए, त पोइ जेको आहे शिकायतूं न कजो। इन लाइ अलाह चए थो मूंखे हर शइ जो इल्मु आहे, मूं वटि हर शइ रिकॉर्डेड आहे। अलाह साईं असांखे इहा तौफ़ीक़ ॾिए कि असां क़ुर जी आयतनि खे पढ़ी करे पंहिंजी ज़िंदगियुनि खे हिन जे मुताबिक़ ढालण जी कोशिशि करूं, हिन जे मुताबिक़ हलाइण जी। जेके ग़लतियूं ख़ताऊं थियनि थियूं उन जे लाइ अलाह साईं सां माफ़ी घुरूं, ऐं अलाह साईं सां इहा दुआ करूं कि अलाह साईं असांखे अहिड़ी ग़लति रस्तनि सां महफ़ूज़ रखे ऐं अलाह जे अहकामात जा असां पाबंद थियूं। अॼु असां हिते ख़तमु था करूं इनशाअल्लाह, पोइ वरी तव्हां सां ॿिए रुकू में मुलाक़ात थींदी। रुकू नंबर 3 हूंदो जेको असां अॻियां हली करे पढ़ंदासीं। आयत नंबर 132 हूंदी, सॉरी 232 हूंदी, जितां असां शुरू कंदा आहियूं। अॼु 231 ते असांजो सबक़ थिए थो ख़तमु। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वल आसर इन्नल इंसान लफ़ी ख़ुसर इल्ला लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात व तवासौ बिल हक़ व तवासौ बिस सब्र।